शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 27 डिसंबर ते सोरहीं वरसीअ में शिरकत करण लाइ पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जो अहम इजलास बहावल शाह जी सदारत हेठि पीर ज़ाकरी ते थी गुज़रियो, जंहिंमें सक़रंड खां ॻड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो रवानगीअ लाइ सलाह मशवरा कया विया। इजलास में अमजद लाखो, अजब गुल जलबाणी, मोहम्मद शरीफ ज़रदारी, शाहनवाज़ बुघियो, हक़नवाज़ बुघियो, अब्दुल ख़ालिक महर, बबलू सोलंगी ऐं ताहिर शाहाणी शरीक हुआ। इजलास में सलाह मशवरनि बाबति तइ कयो वियो त 27 डिसंबर ते सुबुह जो 8 वॻे PSF जे सवें नौजवाननि जो काफ़िलो सक़रंड खां ॻड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो रवानो थींदो। इन मौक़े ते बहावल शाहाणी ॻाल्हाईंदे चयो त शहीद राणी शहादत क़बूल करे इहो पैगाम ॾिनो त जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे। इहो ई सबबु आहे जो मुल्क में जमहूरियत जो राज आहे। असीं संदसि आख़िरी आरामगाह वञी इहो वचन कंदासीं त क़ौम ऐं मुल्क लाइ PSF जा नौजवान हर वक़्तु तयारु आहिनि।